Question number 14, exercise 3.4 first year mathematics. हिन खे असीं सेटिंग कंदासीं यानी हिन खे वाई स्क्वायर सां डिवाइड कंदासीं. हिन टाइप जी प्रॉब्लम अगरि हुजनि त उन्हनि खे वाई स्क्वायर सां डिवाइड कबो ऐं सेटिंग थी वेंदी. डिवाइडिंग all terms by y square, dividing both sides by y square. Y fourth divided by y square, 3y cube divided by y square, 4y square by y square plus 3y upon y square plus 1 upon y square equal to 0. y square plus y fourth के y square सां डिवाइड कयूं त y square थी वेंदो. हिते थी वेंदो 3y square वियो y बचो. हिते थींदो 4y square बि कैंसिल प्लस 3 अपॉन y हिकु कटिजी वियो आहे अञा हिकु y आहे डिवाइड में अपॉन 1 अपॉन y square. हिकु जहिड़ा हिकु ॿिए भरिसां रखूं. हीअ बि y square आहे, हीअ बि y square आहे. y square plus 1 upon y square plus ही 3y आहे ऐं 3 upon y आहे ॿई गॾु 4 equal to 0. हिन खे स्क्वायर थियण लाइ ॿिनि जी ज़रूरत आहे त ही परफेक्ट स्क्वायर थी वेंदो. हिन मां ॿ एड बि कयूंसि, ॿ सब्ट्रैक्ट बि कयूंसि. y square plus 2 plus 1 upon y square minus 2 plus minus 2 कंदासीं फ़र्क़ु न पवंदो, साॻा ई थी वेंदा. हितां 3 कॉमन y plus 1 upon y plus 4 equal to 0. ही थी वेंदो y plus 1 upon y whole square. ही minus 2 हिन सां डिफरेंस थी वेंदा 4 सां गॾु लिखूंसि. y plus 1 upon y plus 4 minus 2 equal to 0. हिन minus 2 हेॾे लिखियोसीं. 2 कटिजींदा बाक़ी 2 बचंदा. y plus 1 upon y whole square plus 3y plus 1 upon y plus 2 equal to 0. हाणे सपोजिशन वठंदासीं. y plus 1 upon y हिते बि आहे, हिते बि आहे, z जे बराबरि. Let y plus 1 upon y equal to z. Putting in 1, E1 now, equation 1 now, we get z square, इते थींदो z square plus 3z plus 2 equal to 0. इन जा फैक्टर्स मालूम कयूं. सिंपल आहे, हेॾा कोई कोफिशिएंट कान्हे, तंहिंजे करे मल्टीप्लाई कयूं त 2 थिए. हिन खे अहिड़े तरीक़े सां टोड़ींदासीं त 2 ऐं 1 थी वेंदो 2z plus 1. 2 ऐं 1 में टोड़ियोसीं 3 थी वियो. मल्टीप्लाई कंदासीं साॻियो ई 2 बि मिलंदो असांखे. हीअ बि सेटिस्फाई थी वियो ऐं हीअ बि सेटिस्फाई थी वियो. हीअ फैक्टर्स थी विया हिन जा. हाणे z जो वैल्यू थींदो ईदर z plus 2 equal to 0 or z plus 1 equal to 0. z equal to minus 2 or z is equal to minus 1. plus 2 आॾे वेंदो minus 2 थी वेंदो ऐं ओॾे minus 1 थी वेंदो. replacing value of z हिते रिप्लेस कयूं त y plus 1 upon y equal to minus 2. पहिरियां ही साइड सॉल्व कयूं, पोइ ही साइड सॉल्व कयूं था. y plus 1 upon y equal to minus 1. ही साइड सॉल्व कयूं. मल्टीप्लाइंग y गॾो गॾु बि कयूं था. ही स्टेप मल्टीप्लाइंग y with both sides. ही थींदो y स्क्वायर, ही y में कैंसिल थींदो 1. हिन सां y मल्टीप्लाई कंदासीं, ही थींदो y स्क्वायर, y हिते कटिजी वेंदो थींदो 1. हिन थींदो minus 2y. हिन में थींदो y स्क्वायर plus 1 equal to minus y.
ही थींदो वाई स्क्वायर प्लस 2y प्लस 1 इक्वल टू 0। हिन ही बराबरि आहे होल स्क्वायर जे y प्लस 1 होल स्क्वायर इक्वल टू 0। हिते ॿ ब्रेकेट आहिनि y प्लस 1 ऐं y प्लस 1, त आंसर बि असांखे ॿ मिलंदा। त y प्लस 1 इक्वल टू 0 ऐं y प्लस 1 यानी y जो वैल्यू मिलंदो असांखे y इज़ इक्वल टू -1 -1 ॿ वैल्यू मिलंदा असांखे। ठीकु, छाकाणि त स्क्वायर आहे यानी ॿ ब्रेकेट आहिनि, ॿ ब्रेकेट आहिनि तंहिंजे करे ॿ वैल्यू असांखे मिलणु खपनि, भले साॻाई वैल्यू मिलनि पर ॿ वैल्यू मिलंदा। ऐं हिन खे हाणे सॉल्व कयूं। वाई स्क्वायर प्लस वाई प्लस 1 इक्वल टू 0। हिन खे बाय क्वाड्रेटिक सॉल्व कंदासीं। बाय क्वाड्रेटिक फार्मूला x इक्वल टू -b, b जो वैल्यू हिते 1 आहे, a b c 1 प्लस माइनस स्क्वायर रूट b स्क्वायर 1 जो स्क्वायर -4ac डिवाइड बाय 2। त असांखे आंसर मिलियो x इज़ इक्वल टू -1 प्लस माइनस स्क्वायर रूट 1 - 4 डिवाइड बाय सेम 2। x इक्वल टू सॼी स्टेप हेॾे लिखूं। x इज़ इक्वल टू -1 प्लस माइनस स्क्वायर रूट 1 - 4 डिवाइड बाय 2। x इक्वल टू -1 प्लस माइनस स्क्वायर रूट -3 डिवाइड बाय 2। x इक्वल टू -1 प्लस माइनस स्क्वायर रूट 3 के असीं आयोटा में लिखूं। 3 आयोटा ॿाहिरि, छो त माइनस हूंदा त आयोटा ईंदी, आयोटा स्क्वायर जे बराबरि आहे। माइनस स्क्वायर में हूंदा त आयोटा ॿाहिरि निकिरी ईंदी आहे, यानी ही आयोटा स्क्वायर -1 जे बराबरि आहे। उहो -1 हिन सां मल्टीप्लाई कयोसीं। हितां असांखे ॿ आंसर मिलिया, ॿ आंसर हू मिलिया, 4 आंसर मिली वेंदा असांखे। बुक में 3 आंसर लिखियल आहिनि। असांखे ख़बर आहे ही सॉल्यूशन सेट थी वियो आंसर। असांखे ख़बर आहे त जेतिरी डिग्री हूंदी आहे ओतिरा आंसर्स मिलंदा आहिनि असांखे, ओतिरा रूट्स हूंदा आहिनि। हिन जी डिग्री 4 आहे, माना हाईएस्ट पावर 4 आहे, तंहिंजे करे असांखे 4 रूट्स मिलणु खपनि। हिकु ही थी वियो, हिकु ही थी वियो, ॿ ही थी विया 4। बुक में 3 रूट लिखियल आहिनि, उहो आंसर ग़लति आहे, तंहिंजे करे 4 रूट हुजणु खपनि, छाकाणि त 4 डिग्री प्रॉब्लम आहे, डिग्री 4 अथसि। क्वेश्चन नंबर 17 सॉल्यूशन। हिन टाइप जा प्रॉब्लम अगरि अची वञनि त उनखे सॉल्व करण लाइ असांखे अहिड़ी सेटिंग करणी आहे जो ॿिनि ब्रेकेटनि जो ऐं ॿिनि ब्रेकेटनि जो आंसर सेम अचे। यानी हिन टाइप में a प्लस c इक्वल टू b प्लस d, यानी ॿ ब्रेकेटियूं अहिड़ियूं रखो गॾु, उन्हनि जो सम ऐं ॿिनि ब्रेकेटनि जो साॻियो अचे। ही ॿ ब्रेकेटियूं आहिनि, हिते 4 ऐं हिते -2 आहे, त 4 ईंदो आंसर 4, ऐं हिननि ॿिन्ही खे एड कंदासीं त ईंदो 4। तंहिंजे करे ही ॿ ब्रेकेटियूं ऐं ही ॿ ब्रेकेट्स ॿई गॾु रखणु खपनि। त x प्लस 6 ऐं x -2 हेॾां x प्लस 1 ऐं x प्लस 3 गॾु रखणु खपनि। हिन जो आंसर थींदो x स्क्वायर प्लस 4x -12, ऐं हिन जो आंसर ईंदो x स्क्वायर प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 56। छाकाणि त ही लीनियर फैक्टर आहे, हिननि खे एड करे x लिखिबो आहे, हिननि जी प्रोडक्ट करे लिखिबो आहे। हेॾां बीह थियो, ॿिन्ही खे एड कयोसीं, 4x मल्टीप्लाई कयोसीं 3। हाणे हिन में असीं सपोज़िशन में ही सपोज़ में वठंदासीं, x स्क्वायर प्लस 4x के z जे बराबरि वठंदासीं। लेट x स्क्वायर प्लस 4x इक्वल टू z, पुटिंग इन दिस इक्वेशन 1, पुटिंग इन 1, we have z -12 z plus 3 plus 56 equal to 0। इनके सॉल्व कंदासीं, z स्क्वायर -9z -36 plus 56 equal to 0। हितां असांखे आंसर मिलंदो z स्क्वायर -9z plus 20 equal to 0। हिननि ॿिन्ही जो डिफरेंस कंदासीं 20 ईंदो।
हिन जा फैक्टर्स मालूम कयूं, मल्टीप्लाई कयूं त 20 अचे ऐं हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कयूं ॿिनि नंबरनि में, त मल्टीप्लाई कयूं त +20 अचे, यानी -5 ऐं -4। त z या इधर z -5 = 0 और z -4 = 0। त z जा असांखे ॿ वैल्यू मिलंदा, हिकिड़ो 5 ऐं ॿियो 4। z = 5 और z = 4। replacing value of z, z जो वैल्यू जेको असीं सब्सटीट्यूट कयोसीं, सपोज कयोसीं x² + 4x = 5 और from here x² + 4x 4, तो 5 हेॾे ईंदा, x² + 4x - 5 = 0। हिन खे सॉल्व कयूं, पहिरियां हिन साइड खे मल्टीप्लाई कयूं त 5 ते ऐड कयूं त मल्टीप्लाई कयूं त -5 ते ऐड कयूं त +4 ते, त x + 5 x - 1 सेटिस्फाई थी वियो। ऐं हिन खे सॉल्व कयूं, इधर x + 5 = 0 और x - 1 = 0, त x जो वैल्यू थींदो हिते -5 ऐं हिते x जो वैल्यू थींदो 1। ही मिली आहे। हाणे हिन खे सॉल्व कंदासीं, x² + 4x - 4 = 0। ही सॉल्व थींदो क्वाड्रेटिक फार्मूला सां। बाय क्वाड्रेटिक फार्मूला x = -b + -b² - 4ac। हिते b जो वैल्यू आहे -4 प्लस a जो वैल्यू 1 आहे, वरी b² ऐं -4 a जो वैल्यू 1 आहे, c जो वैल्यू -4 आहे, डिवाइड बाय 2। x = -4 प्लस -4 जो स्क्वायर 16 माइनस × प्लस 16 डिवाइड बाय 2। x = -4 प्लस -16 16 32 थी वेंदो ऐं तंहिंजे करे 16 जो स्क्वायर रूट बि निकिरे, 16 कामन, त स्क्वायर रूट थी वेंदो 4 ऐं स्क्वायर रूट में 2 अची वेंदा। भले 32 लिखिबो त बि हीअ आंसर अची वेंदो, डिवाइड बाय 2, छो त 32 जा फैक्टर लिखिबा, हुन में 16 अची वेंदो, 16 कामन थी वेंदो, 4 थी वेंदो हुन जो स्क्वायर रूट। हितां ॿिनि जो टेबल हिन ते बि लॻे थो, हिन ते बि लॻे थो, त हीअ थींदो -2 प्लस -2 स्क्वायर रूट 2। त 2 आंसर ही मिलिया, 2 आंसर ही मिलिया, 4 आंसर थी विया, छाकाणि त प्रॉब्लम ही 4 डिग्री जो आहे। 4 डिग्री आहे, 1 2 3 4, 4 डिग्री 4 पावर थी वेंदो, आंसर बि 4 थी वेंदा। -5 -1 ऐं -2 प्लस स्क्वायर रूट 2 स्क्वायर रूट 2, यानी 2 आंसर ही 4 आंसर थी विया। क्वेश्चन नंबर 17 हिन ई प्रॉब्लम जहिड़ो आहे। 17 कयो आहे असीं, 18 हिन प्रॉब्लम जहिड़ो आहे, सेम ई आहे, उहो तव्हां पाण कजो। ऐं क्वेश्चन नंबर असीं अॻ में जेको कयोसीं 13 कयोसीं शायदि, या 14, ऐं ॿिया हुन जहिड़ा आहिनि 15 ऐं 16 हुन जहिड़ा आहिनि प्रॉब्लम, उहे बि तव्हां पाण